अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला अबड़ो नाज़रीन आओ आया अली रज़ा मंगी नज़र विझो था वक्त जी ख़ास ख़बरुनि ते। तालीमी इदारनि में हिसाइण वारा वाक़िया अफ़सोस जोगा आहिनि। तालीमी इदारनि जा फ़ैसिला नौजवाननि खे पंहिंजे हथनि में खणणा पवंदा। नौजवाननि खे रोज़गार ॾियण बदिरां उन्हनि खां खसियो पियो वञे। पीपल्स पार्टी जी पहिरीं तरजीह आवाम खे मुफ़्त इलाज जूं सहूलियतूं ॾियणु आहे। असां चाहियूं था त हर ज़िले में यूनिवर्सिटियूं खोली वञनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो आर्ट्स काउंसिल कराची में सिपाफ जे कन्वेंशन खे ख़िताब चवे तो इमरान खान पेट्रोल जी क़ीमतुनि खे रिकॉर्ड सतह ताईं पहुचाए छॾियो। वेंदे वेंदे वज़ीर आज़म अवाम ते महांगाई जी बमबारी तेज़ करे छॾी आहे। नाअहल ऐं नालाइक़ हुकूमत जे करे ग़ुरबत ऐं बेरोज़गारी इंतिहा ते पहुची चुकी आहे। चूंड नतीजन में फेरफार लाइ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन की मुखालफत कई वेंदी आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो ट्वीट चवे तो केपी चूंडुनि में एक भेरो ॿीहर रद्द थियल वोटन जो मसइलो साम्हूं आयो आहे। उहो ई सबब आहे जो स्टेटस को ईवीएम की मुखालफत करे थो। अपोजिशन लीडर ऐं मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ पेट्रोल शयुनि जी क़ीमतुनि में वाध खे ज़ालिमानो क़दम करार ॾेई छॾियो। चवे तो हुकूमत जे ख़ात्मे ताईं महांगाई जो ज़ुल्म ख़त्म न थींदो। अवाम खे ज़ालिम हुकूमत ख़िलाफ़ ॿाहिरि निकिरणो पवंदो। सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी हुकूमत ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 ऐं कालाबाग डैम मामले ते हिकु भेरो ॿीहर आमू साम्हूं। सिंध सरकार पंजाब जे ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 जे मनसूबे खे 1991 आबी मुआहिदे जी भञकड़ी ऐं ज़राअत दुश्मन करार ॾेई छॾियो। इस्माइल राहू जो चवणु आहे त कालाबाग डैम जी अॾावत ते बि वफ़ाक़ सां का बि ॻाल्हि ॿोल न कंदासीं। टिनि सूबनि जो अवाम ऐं सूबाई असेंबलियूं कालाबाग डैम खे रद्द करे चुकियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट हिकु भेरो ॿीहर ॿेले खाते जे ज़मीनुनि तां कब्ज़ा हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में ॿेले खाते जी ज़मीनुनि ते कब्ज़नि बाबति दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालत पारां माहौलियात खाते सिंध ऐं वफ़ाक़ पारां रिपोर्ट पेश न करण ते का वजह सां अदालत चीफ सेक्रेटरी सिंध, घरू सेक्रेटरी, DG नैब ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। लियारी गैंगवार जो मुख्य जवाबदार उज़ैर बलोच 17 केस मां बि बरी। दहशतगर्दी ट्रोड़ अदालत लियारी में पुलिस ऑपरेशन रॉकेट हमलनि ऐं शहरीअ जे क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधायो। अदालत शाहिदियूं न मिलण ते उज़ैर बलोच खे हिकु ॿिए केस में बरी कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट फैसल वावडा जी नाअहली बाबति दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾींदे फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। फैसल वावडा जी नाअहली ते इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त ते ॿुधणी। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो कानून जी हैसियत रखे थो। अदालत जे 5 रुकनी बेंच जो फ़ैसिलो वाज़े आहे। इलेक्शन कमीशन में कूड़, सुप्रीम कोर्ट में कूड़े बयान जहिड़ो आहे। चीफ जस्टिस अतहर मिनल्लाह जा रिमार्क। सिंध जे तालीमी इदारनि में शागिर्दियाणियुनि खे हिसाइण वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ जाम शोरो में एहतिजाजी रैली। परवीन रिंद ऐं अलमास भान जी अॻवानी में जाम शोरो शहर खां सिंध यूनिवर्सिटी जे मारवी हॉस्टल ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली में डॉक्टर नियाज़ कालाणी, समर हैदर जतोई, ज़ुल्फ़कार ख़ासखेली ऐं ॿिया अॻवान बि शरीक। परवीन रिंद जो चवणु आहे त हिन इंसाफ़ लाइ आवाज़ उथारियो आहे। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग कयो पियो वञे, उहा पोइ ते न हटंदी। अलमास भान चवे थी यूनिवर्सिटी इंतिज़ामिया वाक़े खे कूड़ो करार ॾेई रही आहे। पुलिस मोकिले तंग कयो पियो वञे। ऐं खानपुर महर वेझो हिंदू मसाण वटां बम्बली माइनर में नींगर उमेश शौद जे बुरी वञण वारो मामिलो नाटक निकितो। नींगर जो वालिद गिरफ़्तार। नींगर खे 4 लख रुपयनि एवज़ लाहौर में विकिरो करणु जो इंकशाफ। नींगर जे वालिद वज़ीर ओडर ॾोह जो एतराफ़ करे वरितो।